एक्साइज़ पुलिस रसूलाबाद चौकी वटि ट्रक में 50 खां मथे सवार अफ़गानी पठाण खे चेकिंग दौरान गिरफ़्तार करे वरितो, जिन वटि को बि सफ़री दस्तावेज़ न हुआ, जिन खे एक्साइज़ पुलिस हालाणे थाणे पहुचायो हो। कोयटा खां कराची तरफ़ वेंदड़ अफ़गानी पठाण सां भरियल ट्रक में 25 मर्द, 15 औरतुनि ऐं काफ़ी तादाद में ॿार शामिल हुआ। SSP नौशेरो फिरोज़ अब्दुल क़यूम पिताफ़ी ऐं SHO हालाणे अब्दुल रशीद चाहियो पारां जांच करण खां पोइ ट्रक ड्राइवर समेत कुझु माण्हुनि खे पाकिस्तानी हुजण करे आज़ादु कयो। हालाणे थाणे ते 39 अफ़गानी पठाण ख़िलाफ़ केस दाख़िल करे भरिया जे अदालत में चालान पेश कयो। अफ़गानी पठाण ते पुलिस गैरकानूनी परॾे जे कलम हेठि FIR नंबर 55/2021 दाख़िल करे छॾी आहे, जंहिंमें 12 मर्द, 9 औरतूं ऐं 18 ॿार शामिल आहिनि। आचर जो ॾींहुं हुजण ऐं अदालत में मोकल हुअण सबबि उन्हनि खे इमरजेंसी मैजिस्ट्रेट भरिया जी अदालत में मोकिलियो वियो। मैजिस्ट्रेट भरिया पारां 39 गैर कानूनी अफ़गानी पठाण खे जेल मोकिले छॾियो आहे। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फिरोज़, कश्मीर अहमद, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।